जनरल सेक्रेटरी साईं इज़त अली ब्राह्मणी के तो उहे अचन ऐं पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कनि। नाराए भट्टो बाज बेरई मंगा रिय थंबे रिय थूणिए तू छप्पर तू छा उजाड़ो का तोखे मालूम सब का आओ हिते जेके भी बिरादरियूं आयूं आहिनि कहिड़ी कहिड़ी जा नाला खणजनि उहे मुस्लमान कम्युनिटी सां हुजनि हिंदू कम्युनिटी सां हुजनि जेके बि ॿाहिरि जेके बि दोस्त पाकिस्तान पीपल्स पार्टी जे सॾ ते हिते हाज़िर थिया आहिनि सभ खां पहिरियां त उन शुक्रगुज़ार आहियां। उन सां गॾु मुबारकबाद ॾींदुसि असांजे स्टेशन उदिरलाल जे नौजवान ऐं पुराणनि कामरेडनि जिन खे हींअर पाकिस्तान पीपल्स पार्टी उहिदा ॾेई हुननि जो मान मथाऊं ऐं बुनियादी हक़ ॾिनो आहे ऐं उन सभिनी खे मुबारकबाद ॾींदुसि। जिन खे उहिदा मिलिया आहिनि उहे बि बुनियादी कारकुन ऐं महिनती MRD जे असीरनि में शामिल आहिनि। असांजो हीअ जेकी तनज़ीम का हिते वेही कान ठही वई आहे। तनज़ीम जेकी ठही आहे इहा हिते जे लोकल माण्हुनि जे तजवीज़नि सां पूरी स्टडी सां उन खां पोइ उहे नाला उहे स्टडी असांजी वॾी क़ाइद सां सलाह मशवरा जीअं असांजे हितां लाला मोहम्मद ओस्मान साहब ऐं हिकिड़ो नंढो ख़ाकसार जेको कुझु बि न आहियां थोरी घणी सलाह मसलत मुंहिंजी बि अदा मोहम्मद कासिम अबड़ो साहब ऐं ॿिया बि असांजा इलाही नोटेबल दोस्त जेके इन सभिनी में शामिल थी त बाबा जेके बि पुराणा जिन जिन उहिदनि ते रहिया आहिनि उहे बि क़ाबिल इज़त आहिनि। अलाह उन्हनि जी इज़त रखी आहे अञा बि रखंदुनि। उहे बि असां सां गॾु आहिनि असीं बि उन्हनि सां गॾु आहियूं। उन्हनि बि पंहिंजे वक़्त में ठीक ठाक नमूने सां ख़िदमत कई ऐं केतिरनि जा नाला खणा के ही दुनिया छॾे विया आहिनि के अञा ज़िंदा वेठा आहिनि। ऐं चवां थो उन्हनि जूं ख़िदमतूं बि असांखे यादि आहिनि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे यादि आहिनि। उहे कॾहिं विसारण जहिड़ियूं न आहिनि न असां विसारींदासीं। पर जॾहिं ही सलाह मसलतूं करे वरी ॾिठोसीं छो त उहिदा अॻे बि पहिरियां 11 हा हींअर पाकिस्तान पीपल्स पार्टी टाउन कमेटी जे हवाले सां उहिदा 15 रखिया त लाज़िम असांजा असीर असांजा MRD जा असीर जेके अञा बि अलाए केतिरे कंहिंजो हक़ आहे त उहे जेकॾहिं 15 त न आहिनि हिते 15 सभ आहिनि पर उन्हनि सभिनी जे मशवरनि सां 15 उहिदनि ते वरी उहे फ़ाइज़ थिया सभिनी जे मशावरनि सां जंहिंमें वो नोटिफिकेशन हितां न बिलाल हाउस जो निकतल है जंहिंमें मसलत जंहिंमें डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट असांजो साईं किबला अमीर अली शाह हाशमी साहब असांजो जनरल सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट मटियारी सैयद फज़ील हबीब शाह ऐं उन सां गॾु असांजो सूबाई सदर मोहतरम निसार अहमद खड़ो साहब मुंहिंजो महिरबान ऐं उन सां गॾु असांजा जेकी बि मथी क़यादत बिलाल भुट्टो साहब मोहतरम जो आसिफ अली ज़रदारी साहब जे हुक्म ते जेकी तंज़ीम जुड़ी वई उनमें अदी फ़िराल साहिबा अदी शगुस्ता जुमानी साहिबा ऐं पंहिंजो कहिड़ी क़यादत नाला वठां असांजे डिवीजन जी जेकी क़यादत आजिज़ दामरा साहब ऐं ज्ञानचंद इसरानी साहब उन्हनि टोटल जे मुशारत सां जेको सो नोटिफिकेशन निकिरी हिननि नौजवान ताईं पहुतो आहे ऐं तव्हांखे डबल मार्क थो ॾियां हीअ को हिते वेही कंहिं रूमनि में कोन ठहियो आहे हीअ कंहिं हिकिड़े कांडरनि में कोन ठहियो आहे। उन्हनि दोस्तनि खे वरी मुबारक ॾींदुसि ऐं इहा उमेदु रखंदुसि त जेके बि असांजा सीनियर जिन खे उहिदो न आहे उहिदो जीअं भाउ कासिम ॻाल्हि कई त का अहमियत कोन थो रखे जंहिंजी महिनत हिकु हिकु कारकुन इज़त लाणे थो जेके असांजा पुराणा जेके असांजा नौजवान खे नओं न चवंदुसि नौजवान साॻियो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नसल आहे जंहिंजा वालिदैन जंहिंजा वॾा पाकिस्तान पीपल्स पार्टी में हुआ वरी उनजो नंढा पीपल्स पार्टी में आहिनि असीं उनखे कॾहिं कोन चवंदासीं त हू जेके नवां आहिनि हू नौजवान आहिनि अॼु उहो रत गॾिजी अॻियां वधी वेंदो
रुगो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सिर्फ यो मंशूर कतन ना है त अहां जो को सो चैन उदन ते 50 साल का हुजो उन उदन ते तहां वरी 50 साल जा जो ते हुजो पाकिस्तान पीपल्स पार्टी असा जे नौजवान पाकिस्तान जे पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टे साहब जो मंशूर है त नौजवान के अगे आणियो ओए नौजवान असा अगे आंदा हैं पाकिस्तान पीपल्स पार्टी अगे आंदा हैं मुझी का हैसियत कोने का पर जेके क़यादत अगे आंदा हैं ओए नौजवान प्लस उन सा गड सीनियर्स गद्दी जेके कम कन पिया इंशाअल्लाह ताला ही पाकिस्तान पीपल्स पार्टी मंशूर तहत कम कंदा उन कायदन ते कम कंदा कदे मन कायदन की खिलाफ वर्जी न कंदा न कई थन ता हाने भी दिसो था असा जे पंजे टाउन कमेटी जो चेयरमैन मुझे मुसा गद बीठा हैं मोहम्मद कासिम अब्रो साहब रात दी ही अज मूं डिठो त काढ़े में घट विजिट तो करे सजी मेहनत मोहम्मद कासिम अबड़े सा गद असा सभिनी त जिन जो हथ इन टाउन में ओ लाला मोहम्मद उस्मान साहब है जेको एक एक शय के दिसे तो ए उन जी असा ते हु मेहरबान भी है असा ते उन जो एतमाद भी है ए असा भी उन ते एतमाद कयूं था इंशाअल्लाह ताला हेते असा सब गॾिजी लाला उस्मान साहब मोहम्मद कासिम अबड़ो साहब ही टोटल अवाम ये जेकी गजूर अवाम हिते जेके कंजा नाला खणा जेके दोस्त बीठान नौजवान बीठान कोड़ा बीठान एमआरटी जा असीर बीठान मैसूम बीठान हे सब गॾिजी सरजी इंशाअल्लाह ताला हिन शहर जी तकदीर तब्दील कंदासीं पर उन जे जरूरी है त तहां जो उन में भरपूर साथ हूंदो तहां इन्हनि जी जो त सियासत में डेमोक्रेसी में मुखालफ़तूं हिमायतूं इहा हुन जी सूह असांजा सब भाइरनि जेके जिन खे असांजी ॻाल्हि सम्झ में नथी अचे उहो बि असांजा भाइरनि इंशाअल्लाह ताला उहो असांजी असीं उन सां गॾु रहंदासीं जेकॾहिं हुन ते को बि को सुभाउ आयो असांजे हिमत में हूंदो असांजे हथ में हूंदो असां हुन सां हीअं गॾु हूंदासीं इंशाअल्लाह ताला हू बि असांजा भाइरनि असां कंहिंजा मुखालिफ़ न आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी का जमायत है जिन्हें कदम का ग्रुपबंदी न थी या न थींदी ही जेके भी दोस्त जेके भी असांजे इलाइक़े में मुफ़ा उलाइन पिया उहे के ॿिया हूंदा पीपल्स पार्टी जो जेन्युइन पीपल हूंदो पीपल्स पार्टी जो उहिदेदार हूंदो पीपल्स पार्टी जो कारकुन हूंदो सिर्फ़ नज़रियो रखंदड़ हूंदो सो इंशाअल्लाह ताला हिक ॿिए जी मुखालफ़त न कंदो ऐं ही जेके दोस्त कनि पिया असीं हुननि जा ही बि असांजा भाइरनि असीं हुननि सां गॾु हूंदासीं अॼु बि गॾु आहियूं सुभाणे बि गॾु आहियूं परीअ में गॾु हूंदासीं गॾु वेही टाउन लाइ गॾु कमु कंदासीं तहलके लाइ गॾु कमु कंदासीं ज़िले लाइ गॾु कमु कंदासीं असीं हुननि सां कुले में हूंदासीं ऐं हू असां सां आहिनि बाक़ी जेको कंहिंजो बि अगरि का इंसान आहे ग़लतफ़हमी उणिवीह वीह थींदियूं उहे असां भाइरनि वांगुरु वेही हिक ॿिए में वेही उहे हल कंदासीं साईं अमीर अली शाह आज़मी साहब 2011 2012 में जेके हिते तरक़ियाती कम करे जॾहिं पाण MP हुया डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट हुया डेवलपमेंट जा चेयरमैन हुया ऐं चवां थो उन खां पोइ जेकॾहिं हिते मूंखे साबित करे ॾेखारे त एतिरियूं नौकरियूं जेकॾहिं हिते कंहिं बि जेको सो ॾिनियूं आहिनि असांजी पाकिस्तान पीपल्स पार्टी सां 5 साल जेको पहिरियों प्रेसिडेंट हुयो हुनजी त का ख़बर ई कान हुई त हिते तंज़ीम थींदी छा आहे हुई छा मूंखे ॿुधायो सभु MRD जा सीर बीठायो नौजवान बीठायो पढ़ियल लिखियल बीठायो मुख़्तलिफ़ माना जेको सो मकतब सां फ़िक्र सां जेको सो वास्तु रखंदे बीठायो ॿुधायो त पाकिस्तान पीपल्स पार्टी 5 साल पहिरीं हिते जेको तंज़ीम जेको हिकु नालो निशान हो तव्हां खणी मूंखे ॿुधायो को नालो निशान हो जीअं अमीर अली शाह आज़मी खे प्रेसिडेंट कयो वियो त अॼु वरी साॻी असांखे ख़बर पई त अॼु वरी पार्टी डिस्ट्रिक्ट मटियारी में वरी ज़िंदा थी पई आहे अॼु अमीर अली शाह हाशमी के साईं फज़ल हबीब शाह के ऐं निसार अहमद खड़ो साहब के ऐं असां अला क़यादत खे सलाम पेश कयूं था त हुन वरी बि असांजे ज़िले खे हिकु बहितरीन ईमानदार शफ़ाफ़ बेदाग जेको सो प्रेसिडेंट ॾिनो आहे जेको असांखे तगड़े नमूने सां लीड करे हले थो ऐं सलाम पेश कयां थो हुन क़यादत खे निसार अहमद खड़ो साहब खे डीएल प्रेसिडेंट खे जनरल सेक्रेटरी के बिलाल भुट्टो साहब के निसार अहमद खड़ो साहब के अदी शुक्र साहब जुमानी साहब के अदी फिराल तालपुर साहब के तो अड़ी प्योर क़यादत अड़ो प्योर जो सो असांखे सदर मिलियो आहे जेको असांजे मैसूम नंढनि ॿारनि सां ॿार वॾनि सां वॾो लीडर सां लीडर थी हले थो ऐं सलाम पेश कयां थो ऐं इंशाअल्लाह ताला से अमीर शाह हाशमी सां वरी बि असीं उमेद रखूं था त असांजा नौजवान इलाही पढ़ियल लिखियल आहिनि ऐं हिन प्लेटफॉर्म असां तव्हांजे साम्हूं ऐं पुरज़ोर सां अपील कनि त महिरबानी करे अॻे वांगुरु हींअर बि ईअं हिते नौकरनि जा जेको सभिनी नौजवान खे नौकरियूं ॾिनियूं वञनि ऐं हिते विछाया वञनि ऐं हिते जेको सो नौकरियूं ॾिनियूं वेंदियूं ऐं उमेद कयां थो त
इंशाल्लाह ताला असां जेके भी दोस्त शहर या दोस्त पारा या दोस्त ऐं कंहिंखे कोन थो सम्झा त ही टाउन जो आहे ही यूसी जो ही पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो त असांजो जो साईं आहे मुंहिंजे अखियुनि ते तारो आहे असीं हुन सां हर शरा बशारा गॾु हूंदासीं उहा कॾहिं बि न सोचे त उहा पाकिस्तान पीपल जेको सो टाउन जो आहे यूसी जो जे पूरे तालके जो आहे त असां इज़त ब्रह्मानी त नंढड़ो जीत आहे पर पाकिस्तान पीपल्स पार्टी पूरी क़यादत सां गॾु हूंदी बशर्ते के हू हक़ ते हुजे माज़रत सां जेकॾहिं घणो टाइम वठी हुजां त तव्हांखां माज़रत कंदुसि छो त पाकिस्तान पीपल्स पार्टी समुंड आहे जेकॾहिं हिन ते बि ॻाल्हाइजे छा वोटनि ते ॻाल्हायूं हिकु हिकु वोटे जी शहादत ते बि ॻाल्हाइजे त ख़ुदा खे हाज़िर नाज़िर करे चवां थो त ॿ टे कलाक गुज़री वेंदा ॾींहं गुज़री वेंदा पर वक़्तु ऐं गर्मी मौसम टाइम उनजी नज़ाकत सां शार्ट कंदे इहो चऊं था त जेके वरी दोस्त आया आहियो तव्हां सभिनी जूं महिरबानियूं तव्हांखे जस हुजे हिन गर्मी में बीठो असां जहिड़नि ना चीज़मान खे बर्दाश्त कयो ऐं तव्हां अॼु इहो साबित करे ॾेखारियो त जेके बि नौजवान क़यादत पाकिस्तान पीपल्स पार्टी खे माना जिन खे उहिदा ॾिना आहिनि अॼु तव्हां ते पूरो भरपूर एतमाद जो इज़हार कयो आहे तव्हां सभिनी खे मुबारक हुजनि सलाम हुजे ऐं साईं अमीर अली शाह हाशमी उनखे बि सलाम हुजे असीं उनखे मुबारकबाद ॾियूं था साईं फज़ल हबीब शाह खे ऐं टोटल जेको सो मथी क़यादत जेकी असांजी आहे सिंध जी आहे या डिवीजन जी आहे या असांजो जेको सो मर्कज़ी आहे इन सभिनी जूं जेको सो महिरबानियूं त असांखे अहिड़ा नौजवान टाउन कमेटी जे लाइ जेको सो माना जेको उन्हनि उनखे उहिदा ॾेई ईअं सम्झो त असां ते अहसान कयो आहे ऐं वरी बि सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां वॾी महिरबानी जीए भुट्टो